खबर शामिल कयूं पिया सदर जी भटियूं खां। सदर जी भटियूं लागे गोठ करीम ॾिनो हुजण में प्राइमरी स्कूल में एकता ईद ऐं इल्मु पिरायो। सिंध सवारियो जे उनवान सां स्कूल में सकाफ़ती तक़रीब। ॿारनि तक़रीरूं टेबलोज़ ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स करे सिंध अमड़ खे भेटा पेश कई। रिपोर्ट मूजिबि सदर जी भटियूं लॻ गोठ करीम ॾिनो हुजण में प्राइमरी स्कूल जे इंतिज़ामिया तरफ़ां इल्मु पिरायो। सिंध सवारियो जे उनवान सां एकता ईद ॾियारे जे सिलसिले में सकाफ़ती रंगनि सां पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब में स्कूली ॿारनि तरफ़ां तक़रीरूं टेबलूज़ खाका पेश करे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो ऐं सिंध अमड़ खे भेटा पेश कई वई। बहितरीन तक़रीरूं ऐं टेबलूज़ ऐं खाका पेश करण ते ॿारनि ज़ाकिर हुसैन हुजण, महक सजाद हुजण, इशा सोराब, ज़ुहैब गुलाम मोहम्मद हुजण ऐं ॿियनि ॿारनि खे स्कूल जे उस्तादनि रोशन अली हुजण, इरफान अली हुजण, अयाज़ अली हुजण, ज़वार अली ख़ान हुजण ऐं ॿियनि पारां खेनि रोक रक़म ऐं ट्रॉफियूं इनाम ॾिना विया। आख़िर में स्कूल जे सवें शागिर्दनि उस्तादनि तोड़े सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि पारां स्कूल खां मेन गेट तां रैली कढी वई। जीअं सिंध जी सिंधी टोपी अजरक वारा जीअं रोज़ ज़ोरदार नारा आया विया। तुझो